अस्सलाम वालेकुम किस्सा गो में हमारी खिदमत में हाजिर आए नहीं दुआ सां जिते बि जो ख़ुशि जो शादी आबाद जो करीम रब अव्हां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे आमीन सुम्मा आमीन अव्हां जी नाराज़गियूं मुंहिंजी अखियुनि ते ऐं केतिरा असांजा मोज़िज़ महिमान नाराज़ थियनि था त मां टेलीफोन ते ॻाल्हायां कोन थो टेलीफोन ते कचहरी कोन थो कयां मां मिलां कोन थो ऐं मां उहो प्रॉपर जवाबु नथो ॾियां जंहिंजी मूं मां उमेद रखनि था त मां तव्हां खां त वॾी माफ़ी घुरां थो ॻाल्हि रुॻो इहा आहे त हर माण्हू में नुक्स हूंदा आहिनि मूं में एब हज़ार आहिनि कोई हिकिड़ो एब त कोन्हे को अनेक एबनि सां सथियल आहियां उहो मुंहिंजो रब करीम आहे जो सुहिणो करे सुठो करे अव्हां जे साम्हूं पेश करे थो बाक़ी मूं में कमी कोताही त इलाही आहे हिकिड़ी कोताही इहा बि आहे त शायदि मां फ़ोन ते घणो ॻाल्हाए कोन सघंदो आहियां मां माफ़ी चाहियां थो चवंदा आहिनि मां त तकिड़ो हूंदो आहियां पर तकिड़ो जो सेंस आहे त मां अप टू द लिमिट ॻाल्हाईंदो आहियां जेका कम जी ॻाल्हि आहे उहा ई कजे ऐं ॻाल्हि मुख़्तसिर ऐं पूरी करण खां पोइ माण्हू हुनखे ब्रेक करे कचहरियूं मूंखां कोन थींदियूं आहिनि माना मां लॉन्ग सेशन्स ॾियां अधु कलाकु मुनो मुनो कलाक वठो कचहरियूं कयां या अजायो कंहिं ॻाल्हि ते मां वेठो ॻाल्हायां त मां इहो छा तव्हांजी ॻाल्हि अजाई आहे माफ़ी सां मतिलबु वरी तव्हां हिकदमि उल्टो वठंदो त उल्टो मथां उल्टो चए थो वरी चवंदो त असांजी ॻाल्हि हुनखे अजायो चए थो अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का पर कचहरियुनि खां थोरो अवॉइड कंदो आहियां मां इन करे इन मुंहिंजी कोताही खे दरगुज़र कंदा अव्हां सवाल कंदा आहियो मां तव्हांखे जवाबु अर्ज़ु कंदो आहियां रब साईं जेका बिसात ॾिनी आहे तव्हां टेलीफोन कंदा आहियो मां अटेंड कंदो आहियां तव्हां टेक्स्ट कंदा आहियो मां उनजी ख़िदमत में जवाबु ज़रूरु पेश कंदो आहियां इन में जवाब में ताख़ीर थियणु न खपे इहा शइ कंहिं बि सूरत में मुनासिबु न आहे ऐं हीउ हले पियो थो जेको असांजो महीनो हिन में असां ॾिठो आहे त असांजो रीडिंग डे कोन थियो आहे त अॼु कोशिशि आहे त हिकिड़ो पैराग्राफ अव्हांजी ख़िदमत में पेश कजे ऐं उन जो तथ्य इहो आहे त असीं ज़िंदगीअ में पंहिंजो पाण खे सम्झण में देरि करे छॾींदा आहियूं असां सॼी दुनिया खे सम्झंदा आहियूं मूंखे उज़ैद जी ख़बर आहे सादत जी ख़बर आहे शाहनवाज़ जी ख़बर आहे उबैद जी ख़बर आहे मूंखे महमूद जी ख़बर कान्हे मां हमेशह इहो दावो कंदो आहियां त मां त तोखे सुञाणां थो जेकॾहिं मां तोखे सुञाणां थो त मां पंहिंजे पाण खे केतिरो सुञाणां थो त उन में इलाही देरि थी वञे असीं जॾहिं हिननि शयुनि ते गौर कयूं था न ख़वातीन हज़रात त महसूसु थिए थो त इलाही मतिलबु चइबो आहे ॾुख न कजो उन महिल सम्झ में ईंदो आहे जॾहिं रुख़्सतीअ जो टाइम वेझो ईंदो आहे तेसि ताईं देरि थी वेंदी आहे तेसि ताईं छो कोन थो माण्हू सम्झे तेसि ताईं ॻाल्हि सम्झ में छो कोन थी अचे मतिलबु कहिड़ो इशू आहे सम्झण में जेकॾहिं माण्हू खे पंहिंजी असां जीअं वॾे में जेको इशू आहे जीअं ब्रूनी वेयर जे किताब जो ज़िक्र मुतासिर कयो द रिग्रेट्स ऑफ डाइंग पीपल उन में वॾे में इशू पहिरियों नंबर इहो हुयो त काश मां उहो ई कुझु कयां जेको मुंहिंजी दिलि चयो ऐं मां माण्हुनि जे चवण ते न हलां माण्हू कॾहिं बि असांजी सची दिलि सां तारीफ़ कंदा आहिनि महबूबनि खां सवाइ मुहिबनि खां सवाइ वालदेन खां सवाइ मोज़िज़ ऐं मोहतरम उस्ताद खां सवाइ घर वारे ऐं घरवारीअ खां सवाइ ऐं औलाद खां सवाइ इहे कुझु रिश्ता आहिनि केरु आहे जेको तव्हांजी तारीफ़ कंदो आहे दिलि सां जेके कमूं था सो तारीफ़ कंदो आहे ॿुधाईंदो आहे भई सभु कमाल था कयो साईं तव्हां हैरत अंगेज़ आहियो तव्हां बसि हीअ करे छॾियो तव्हां उहो करे छॾियो मां शुक्रगुज़ार आहियां त माण्हू तारीफ़ कनि था पर ॻाल्हि इहा त इट्स नथिंग टू डू विद दी पर्सनल लाइफ मतिलबु आम ज़िंदगीअ में जेकर तव्हां गौर करे ॾिसो त माण्हू असां सां सुठा हूंदा आहिनि सेलिब्रिटीज़ पंहिंजी जॻह ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखनि था माण्हू तमामु बहितरीनु आहिनि ऐं कमाल आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां नोट कजो त जॾहिं तव्हां पंहिंजे पद ते न आहियो न त तारीफ़ुनि जा सिलसिला घटिजी वेंदा आहिनि माण्हू रिटायरमेंट खां पोइ ईअं हवा में छो हली वेंदा आहिनि उहो सॼो सेशन कोन हूंदो आहे न उहो जेको हज़ूर ऐं साईं ऐं क़िबला पई पवंदी आहे उहा कान हूंदी आहे न उहा तारीफ़ कोन हूंदी आहे न मेम साहिबु तव्हांखे रिंग केॾी सुठी पातल आहे मेम साहिबु तव्हांजी वॉच केॾी सुठी आहे साईं तव्हां छा पिया कयो साईं तव्हां फलाणो कमु ॾाढो सुठो कयो कोन थींदो आहे ईअं हा दिलि में रखिजो थोरो कड़ो मौज़ू आहे ऐं मां कड़ो ॻाल्हायां पियो हा हिकिड़ी जाइ ॾाढी बहितरीनु आहे उहा इंसान जो ज़मीर आहे अखि बंदि कजे उहा चवे त वाह वाह त माना वाह वाह उस्ताद बुख़ारी वरी लाईंदा न मूंसां मिलंदे त माना वाह वाह जीअं न मिलंदे त बि वाह वाह लेकिन अंदरि पंहिंजो वाह वाह करे थो ऐं हिकिड़ो हिकिड़ो हथु अचे थो हिकिड़ो भाकुर अचे थो हिकिड़ो नरमीअ जो अहसासु थिए थो त यार हीउ भलो आहे हीउ ठीकु आहे त पोइ ठीकु आहे बाक़ी आम रवाजी तौर ते जेकॾहिं केरु चवे थो त उनजी वॾी महिरबानी वॾो अहसान वॾो करम पर उनखे दिलि सां न लाइजे ऐं पंहिंजे हिसाब सां हलिजे जेको शायदि मां तव्हां सां जेको जेको बेसिक जेको ॻाल्हाइणु चाहियां थो मां प्रॉपरली उनखे वाज़े नथो कयां करे सघां इन महिल पर मां चाहियां थो जॾहिं मां हीअ टेक्स्ट तव्हांजी ख़िदमत में पढ़ी बसि कयां त इन खां पोइ मां वधीक कुझु बि न ॻाल्हायां ऐं ॻाल्हि सॼी असांजे ज़हन में सम्झ में अची वञे बसि ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजो पाण खे सम्झणु घुरिजे ऐं पंहिंजी सोच मुताबिक़ जेको असां सम्झूं था जंहिंमें असांजी ख़ुशी आहे असांखे उहा ख़ुशी एडॉप्ट करणु घुरिजे थोरो चाहींदुसि त ध्यान सां ॿुधिजो त हीउ पैराग्राफ अव्हांजी ख़िदमत में छा थो चवणु चाहे उमिरि 3 साल हूअ पाण खे ॾिसे थी ऐं खेसि शहज़ादी ॾिसण में अचे थी उमिरि 6 साल आईने में ॾिसे थी ऐं खेसि हिकु गुॾी नज़र अचे थी उमिरि 10 साल
पाण खे ॾिसे थी ऐं खेसि हिकु परी ॾिसण में अचे थी। उमिरि 15 साल। पाण खे ॾिसे थी त कोझी भेण नज़र अचेसि थी। अम्मा, मां अहिड़े हाल में स्कूल कोन वेंदसि। उमिरि 20 साल। पाण ॾे निहारे थी त खेसि पंहिंजो पाण ॾाढो थुल्हो, ॾाढो सन्हो, बिंदरो, डिघो, सिधो ऐं वकिड़ियल ॾिसण में अचे थो। उहो पाण खे जेतिरो ठाहे सघे थी ठाहे थी ऐं सोचे थी त कुझु बि थी पवे मां ॿाहिरि ज़रूरु वेंदसि। उमिरि 30 साल। उहो पाण खे ॾिसे थी त खेसि पंहिंजो पाण ॾाढो थुल्हो, ॾाढो सन्हो, बिंदरो, डिघो, सिधो, वकिड़ियल ॾिसण में अचे थो। फ़ैसिलो करे थी त खेसि तयारु थियण जो टाइम कोन्हे, पर उहो हर हाल में ॿाहिरि वेंदी। उमिरि 40 साल। पाण ॾे निहारे थी त खेसि पंहिंजो पाण ॾाढो थुल्हो, ॾाढो सन्हो, बिंदरो, डिघो, सिधो, वकोड़ियल ॾिसण में अचे थो। चए थी मां घटि में घटि साफ़ सुथरी त आहियां ऐं हर हाल में घुमण वञे थी। उमिरि 50 साल। पाण ॾे निहारे थी ऐं फ़ैसिलो करे थी त जेॾांहुं दिलि चवेसि तेॾांहुं साॻिए हाल में वेंदी। उमिरि 60 साल। पाण ॾांहुं निहारे थी ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि खे यादि करे थी जेके पाण खे आईने में वधीक ॾिसी नथा सघनि, वञे थी ऐं वञी दुनिया फ़तह करे थी। उमिरि 70 साल। पाण ॾांहुं निहारे थी ऐं खेसि ॾाहप, खिल ऐं क़ाबिलियत नज़र अचे थी ऐं उहो हयाती माण्हुनि जो मज़ो वठण लाइ निकिरी पवे थी। उमिरि 80 साल। आईने ॾिसण जी ज़हमत बि नथी करे, रुॻो वाङण ई टोपलो खणे थी, मथे ते पाए थी ऐं दुनिया जो मज़ो माणण लाइ निकिरी पए थी। हिन स्टोरी जो आख़िरी जुमिलो आहे, असीं पंहिंजो वाङण ई टोपलो पहिरीं छो कोन पाईंदा आहियूं। करीम रब अव्हांखे दामे दरमे कर में सुख न सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। बशर्ते हयात ईंदड़ हफ़्ते हमारी ख़िदमत में रियाज़त थींदुसि। पंहिंजे लई ख़लक जो पिया फी मानिला अला भाई।